भलीकार दोस्तों, अॼु असां स्विफ्ट कीबोर्ड इंस्टॉल करणु सिखंदासीं। गूगल प्ले स्टोर ते अची करे ॻोल्हा बॉक्स में सर्च बॉक्स में असांखे स्विफ्ट की लिखणो आहे, स्विफ्ट कीबोर्ड ऐं ऑटो रीलोड लॻो पियो आहे या तव्हांखे हिते अची टाइप करणो आहे स्विफ्ट कीबोर्ड। स्विफ्ट कीबोर्ड जस्ट स्विफ्ट की तव्हां लिखियो, हेठां स्विफ्ट कीबोर्ड अची वियो आहे, लोड थी आयो आहे, हुन ते तव्हां क्लिक कयो, हुनजो पेज खुले थो। हेठि वीडियो आहे हुनजो यूट्यूब जो, स्विफ्ट कीबोर्ड पाण रखियो हुयो आहे। हिन में फीचर्स वग़ैरह जेके हुन में कीबोर्ड में आहिनि उहे बयानु कयल आहिनि, उहे तव्हां ॾिसी सघो था हिन बटन ते क्लिक करे। यूट्यूब ते हली वेंदो ऐं तव्हांखे कुझु फीचर्स वग़ैरह ॿुधाईंदो। हिन वीडियो खे मां स्किप कयां, हिन वीडियो खे मां स्किप कयो, तव्हां बाद में ॾिसी सघो था। हिनखे जस्ट असांखे इंस्टॉल करिणो आहे, सिंपली इंस्टॉल वारे साई बटन ते असांखे क्लिक करिणो आहे हिन ते, ऐं डाउनलोड थियणु शुरू थींदो। हुन खां पोइ इंस्टॉल थींदो। जस्ट हिन जा रीड मोर वारे ऑप्शन ते अची करे तव्हां हिन जा फीचर्स वग़ैरह पढ़ी सघो था। मुख़्तलिफ़ ॿोलियुनि में अवेलेबल आहे, काफ़ी सारियुनि, ऐं हुन जा फीचर्स कहिड़ा कहिड़ा आहिनि तव्हां डिटेल में तफ़सील सां पढ़ी सघो था। डाउनलोड थी वियो आहे, हाणे इंस्टॉल थियणु शुरू थी वियो आहे। इंस्टॉल थी वियो आहे, जस्ट असांखे सिंपली ओपन करिणो आहे। हाणे अच्छा, हिते टे ऑप्शन ॾिए थो, इनेबल करिणो आहे असांखे, हुनखे बस सिलेक्ट करिणो आहे। ठीकु, पहिरीं त इनेबल था कयूं, हे पाण सेटिंग्स में वञी करे हिनखे इनेबल करिणो आहे। स्विफ्ट कीबोर्ड जेको आहे इनेबल थियल न आहे, हिनखे असां ओके, इनेबल थी वियो। हाणे सिलेक्ट करिणो आहे, सेकंड ऑप्शन ते आयो, मल्टीलिंगो इंग्लिश बाय डिफ़ॉल्ट जेको कीबोर्ड आहे स्मार्टफोन जो, उन खां पोइ मल्टीलिंगो बि हिकिड़ो कीबोर्ड आहे। हिन जो लास्ट में असां हिकिड़ो वीडियो रखियो हुयो, पर हाणे असांखे इनेबल कहिड़ो करिणो आहे, सिलेक्ट करिणो आहे स्विफ्ट कीबोर्ड। असां हुन ते क्लिक कयोसीं ऐं हीअं नेक्स्ट स्टेप ते हली आयो। ही गूगल या माइक्रोसॉफ्ट अकाउंट सां तव्हांखे मतिलबु लॉगिन थियण लाइ चए थो। तव्हां नॉट नाउ बि करे सघो था, सो तव्हांखे अपडेट वग़ैरह ईमेल जे थ्रू मिली सघनि थियूं। मां नॉट नाउ थो सिलेक्ट कयांसि। ठीकु, कुझु परमिशन्स घुरे पियो। राइट, हाणे बाय डिफ़ॉल्ट जेका इंग्लिश लैंग्वेज हिते सिलेक्ट थियल आहे, ॿी सिंधी लैंग्वेज असांखे सिलेक्ट करणी आहे। कीबोर्ड जी लैंग्वेजेस, थीम्स, टाइपिंग, अकाउंट, तो लैंग्वेजेस वारे ऑप्शन ते असां क्लिक कंदासीं। बाय डिफ़ॉल्ट जेका इंग्लिश सिलेक्टेड आहे, ऑल लैंग्वेजेस वारे ऑप्शन ते अची करे हिनखे तव्हां क्लिक कयोसि तीर वारे निशान ते। मुख़्तलिफ़ लैंग्वेजेस आहिनि, ॿोलियूं आहिनि, तव्हां हिते सिंधी ॻोल्हे सघो था, हुनखे पोइ इनेबल करिणो आहे तव्हांखे। सिंधी अरबिक में तव्हां क्लिक कयो,
डाउनलोड थियणु शुरू थी वियो। राइट वाले ऑप्शन ते तव्हां क्लिक कयोसि। हाणे असां चयूं था त असांखे उर्दू कीबोर्ड भी घुर्बल आहे, कॾहिं असां उर्दू में कुझु लिखी सघूं था त हेठि अची करे उर्दू भी सिलेक्ट करे सघो था। हिते ॿियो हिकिड़ो कीबोर्ड आहे सिंधी जो, देवनागरी, सिंधी देवनागरी। सो उहो भी तव्हां अगरि इंस्टॉल करणु चाहियो त उहो भी करे सघो था। जस्ट उन ते क्लिक कयो, सिंधी देवनागरी भी कीबोर्ड तव्हांजो इंस्टॉल थी वेंदो, हिन में इनेबल थींदो। उन खां पोइ उर्दू कीबोर्ड जेको आहे उन जी बि ज़रूरत पइजी सघे थी तव्हांखे लिखण लाइ। सो हेठि अची करे उर्दू कीबोर्ड खे बि इंस्टॉल कयो। उर्दू जा ॿ ऑप्शन आहे, उर्दू इंग्लिश ऐं उर्दू। सो असां हीअ जेका उर्दू लिखियल आहे हेठि इंग्लिश में न बल्कि हेठि उन ते असां क्लिक कयूंसि। इहो ई कीबोर्ड असांखे घुर्बल आहे। मथियों अगरि तव्हां इंग्लिश वारो लिखणु चाहियो त उहो रोमन उर्दू वारो हूंदो। ठीकु, असांजा टे कीबोर्ड असांखे अवेलेबल थी विया आहिनि। हिते जेको स्पेस बार आहे उन ते तव्हां क्लिक कयो ऐं स्वाइप कयो उर्दू या उर्दू खां पोइ इंग्लिश त इंग्लिश थी वियो। हेॾां स्वाइप कयो, उर्दू अची वियो। कुझु भी टाइप करे सघो था उर्दू में। ऐं हे स्वाइप कयो तव्हां त सिंधी कीबोर्ड अची वियो। हिन में ॿियो फीचर्स हे आहिनि त तव्हां को बि लफ़्ज़ लिखो था त उन जा ऑटो टेक्स्ट अची वञनि था। हिन जा ॿिया भी कुझु थीम्स वग़ैरह आहिनि, कुझु वधीक फीचर्स आहिनि। तव्हां पंहिंजी ज़रूरत मुताबिक़ उहे सिलेक्ट करे सघो था। वाइट बैकग्राउंड सां, ब्लैक बैकग्राउंड सां। लोकेशन शेयर करे सघो था तव्हां। ऑटो लोकेशन अची ईंदी। सो टाइपिंग में कुछ सेटिंग आहे, कीज़ ऐं रिसाइज जी, ऑटो करेक्शन जी, वॉइस, फिजिकल कीबोर्ड, क्लिपबोर्ड, साउंड एंड वाइब्रेशंस। तव्हां हिन में कुछ ऑप्शंस जेके तव्हां सिलेक्ट करणु चाहियो उहे सिलेक्ट करे सघो था। उनखे इनेबल कयो। इमोजीज भी तव्हां इमोजीज प्रोटेक्शन इनखे तव्हां इनेबल कयो। तव्हांखे ऑटो इनेबल करण खां पोइ तव्हांखे ऑटो इमोजीस शो थींदा। कोई प्रोटेक्शन सर्ट कोई भी लफ़्ज़ तव्हां टाइप कयो था त उहो ऑटो लिखिजी ईंदो ऐं उहो तव्हां टैप करे जस्ट उन ते क्लिक करे उहो लफ़्ज़ तव्हां कुतबु आणे सघो था। कुछ वधीक फीचर्स वग़ैरह आहिनि, तव्हां पंहिंजी ज़रूरत मुताबिक़ उन में। ऐं उन खां पोइ अकाउंट आहे, को बि तव्हां अकाउंट उन में इनेबल करे सघो था इंस्टॉल करण खां पोइ बि। ठीकु, साइन इन कयो गूगल अकाउंट या माइक्रोसॉफ्ट अकाउंट सां। फ़िलहाल नॉट नाउ थो कयां हिनखे। सो हाणे तव्हां कुछ भी लिखी सघो था।
सो ऑटो प्रिडिक्शन्स अची वञनि थियूं हुन में, ऐं तव्हां को बि लफ़्ज़ लिखी सघो था ऐं उहो ऑटो प्रोडक्शन ईंदो ऐं हुनखे सिलेक्ट करे सघो था। हिन में कुझु इमोजीस बि आहिनि जेके तव्हां सिलेक्ट करे ऐं टाइप करे सघो था। जेको इमोजी तव्हांखे यूज़ करिणो आहे उहो यूज़ कयो। हेठां वरी वधीक ऑप्शन्स आहिनि, मुख़्तलिफ़ इमोजीस हिते अवेलेबल आहिनि। अगर तव्हां कोई गिफ मोकिलणु चाहियो था इमेज, त उहो बि मोकिले सघो था। हिते हैप्पी आहे, सैड आहे, जीअं तव्हांजी मतिलबु ज़रूरत मुताबिक़ कोई बि इमोजी तव्हां गिफ जी सूरत में मोकिले सघो था। सो हिते ऑप्शन ते तव्हां क्लिक करे तव्हां लेआउट या थीम्स चेंज करे सघो था। वाइट बैकग्राउंड में हुजे तव्हांखे, या जीअं बहितर लॻे, त या ब्लैक बैकग्राउंड में, उहो तव्हां थीम हिन सां सिलेक्ट करे सघो था। लोकेशन जो तव्हांखे ॿुधाए चुका आहियां। उन खां पोइ कैलेंडर जी परमिशन घुरे थो। कैलेंडर जो कोई भी इवेंट कोई तव्हांजी मीटिंग वग़ैरह आहे, शेड्यूल वग़ैरह, वो तव्हां हिन में लिखी सघो था, इंसर्ट करे सघो था पंहिंजे मैसेज वग़ैरह में। सो ये वीडियो कीअं तव्हांखे लॻो, पंहिंजी फीडबैक ज़रूर ॾिजो कमेंट्स में। थैंक यू।